अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां मुंहिंजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, कराची में दहशतगर्दनि ऐं टारगेट किलर्स ख़िलाफ़ जारी टारगेट ऑपरेशन बावजूद दहशतगर्दी ऐं टारगेट किलिंग जूं कार्रवायूं थियनि पियूं ऐं ॿोरी बंद लाश या चइनि माण्हुनि जा गला कपियल लाश मिलण जो सिलसिलो पिणु हलंदड़ आहे। त ॿिए तरफ़ सेनेट जी इंसानी हक़नि बाबति स्टैंडिंग कमेटी जे इजलास में सिंध जे स्पेशल घरू सेक्रेटरी इंकशाफ कयो आहे त सिंध ऐं पंजाब में तहफ़ुज़ पाकिस्तान ऑर्डिनेंस लागू थी चुको आहे ऐं गॾोगॾु सिंध हुकूमत में मुतहदा जी शमूलियत जे हवाले सां ईंदड़ ख़बरुनि बाबति बि महिमाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां स्टूडियो में अॼु महिमान आहिनि पीपल्स पार्टी जा MP डॉक्टर सोराब ख़ान सर्की साहब, वॾी महिरबानी मुंहिंजे प्रोग्राम में आया। असांजा ॿिया महिमान आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ जा MP खुरम शेर ज़मान साहब, बहुत शुक्रिया आपका प्रोग्राम में आए। डॉक्टर साहब, तव्हां खां पुछणु चाहींदमि त कराची में दहशतगर्दनि ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ काफ़ी वक़्त खां ऑपरेशन हलंदड़ आहे, पर उन बावजूद इन्हनि कार्रवाइनि में कॾहिं तेज़ी त कॾहिं घटिताई ईंदी रही आहे, मुकमल नतीजा न ॾेई सघियो आहे इहो ऑपरेशन। एक्चुअली मां तव्हांखे गुज़ारिश कयां, तव्हां ख़बर आहे त इहो हाणे जो मसइलो न आहे, तमामु पुराणो मसइलो आहे। बहरहाल उन में जेके ऑपरेशन थी आहे, ऑपरेशन खां पोइ काफ़ी नतीजा बहितर अचणु शुरू थिया आहिनि। जेतिरे ताईं तालुक़ु आहे त जीअं तव्हां चयो त उन में बहितरी ऐं मुंहिंजे ख़्याल में बहितरी अचे पई ऐं कोशिशि आहे इनशाअल्लाह ताला उन खे वधीक अञा बहितर कयो वेंदो। उन में जेको पहिरियों जेकी सूरत हाल हुई, तव्हांखे पाण ख़बर आहे त हिते रोडनि ते रस्तनि ते जेकी लुट मार फुर अहिड़ी हालत ख़राबु थी वई जो माण्हू माना हिकु त बते जी पर्ची ऐं ॿियो थ्रेड्स हुया, जेके ॿियो जेके असांजा जेके आहिनि सरमाएदार हिते जेके आहिनि उन्हनि इंडस्ट्रियल उन्हनि जी शिकायतूं हुयूं ऐं उहे काफ़ी हद ताईं। डॉक्टर साहब, थ्रेड्स अञा बि आहिनि, घटि थिया आहिनि, पर इहे ख़तमु न थी सघिया आहिनि मुकमल तरीक़े सां। मां हिकिड़ी गुज़ारिश कयां त हिकिड़ो तमामु पुराणी बीमारी आहे, इहा बीमारी जेकी आहिस्ते आहिस्ते या माना हिकिड़ी कैंसर जी सूरत हाल इख़्तियार करे वई आहे, उन जे ख़िलाफ़ फाइट करण में बि वरी थोरो टाइम ज़रूरु लॻंदो। उन में गवर्नमेंट जी जेतिरे ताईं मां तव्हांखे ॿुधायां त जेकी गवर्नमेंट जी विल आहे उहा बिल्कुलु इहा आहे त विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन। तव्हांखे पाण ख़बर आहे त सिंध असेंबली में असांजो खुरम भाई बि हूंदो आहे, उते हमेशह इहे डेली एहतजाज थींदो आहे ऐं उन में तव्हांखे पाण ख़बर आहे त असांजा लियारी जा जेके आहिनि उहे बि माना एहतजाज कंदा आहिनि त उहा ज़्यादती थिए थी। त माना विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन अक्रॉस बोर्ड जेके बि जिथे बि का ख़बर पए थी उन में इहा कोशिशि करे थी गवर्नमेंट या लॉ फोर्स एजेंसीज़ त उन्हनि ते कंट्रोल करे ऐं एक्शन खणे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त हिते जेको आहे जीअं हाणे तव्हां पाण ॾिसो त जीअं पहिरियों ईअं ॿुधायो वेंदो त कच्चे जो इलाइक़ो, ॿियो माना फाटा, वज़ीरिस्तान, पर कराची हिकिड़ो एॾो वॾो शहर आहे, हिन में बि माना ईअं सम्झो त हिकिड़ो शहर जे हिसाब सां ओतिरो वॾो जंग बि आहे, हिकिड़ी गुतल आबादी आहे। उन में ऑपरेशन करण में ऐं माना कंट्रोल करण में आहिस्ते आहिस्ते माना जेके सीक्रेट एजेंसियूं आहिनि उहे पंहिंजो कमु तेज़ी सां करनि थियूं ऐं जेकी माना सीक्रेट शेयरिंग जेकी तक़रीबन ख़तमु थी वई ख़ासि तौर ते हिते असांजे मुल्क में, उन खे एक्टिव कयो वियो आहे ऐं उन जी बुनियाद ते टारगेटेड ऑपरेशन थियनि था। इंशाअल्लाह ताला उन जा तमामु बहितर नतीजा निकिरंदा। खुरम साहब, आपसे मैं पूछना चाहूँगी, कराची में काफ़ी अरसे से दहशतगर्दों के खिलाफ टारगेट ऑपरेशन जारी है, लेकिन देखा यह गया है कि जहाँ दहशतगर्द किसी हदफ को निशाना बनाना चाहते हैं, किसी की टारगेट किलिंग करना चाहते हैं, किसी को ज़ख्मी करना चाहते हैं, जान लेना चाहते हैं, वो आसानी से आते हैं और फरार भी हो जाते हैं। तो आप समझते हैं कि कराची में हाई अलर्ट पुलिस रेंजर्स के होने के बावजूद इस तरह की कार्रवाइयाँ भी होती रहती हैं? देखें, बिल्कुल सही फरमाया आपने, और मैं समझता हूँ कि इस मामले में जो है सिंध हुकूमत जो है पाकिस्तान पीपल्स पार्टी की जो गवर्नमेंट है, ये 6 साल के अंदर ये कराची के हालात ठीक करने में कामयाब नहीं हो सकी है और बिल्कुल नाकाम हो चुकी है। और डॉक्टर साहब ने जिस तरह फरमाया कि डाकुओं के बारे में कहा या इंटीरियर सिंध के बारे में कहा, तो मैं बिल्कुल मानूंगा इनकी बात को। इन्होंने ठीक कहा कि हो सकता है कि इंटीरियर सिंध के अंदर बेहतरी आ गई है, लेकिन जो कराची का नहीं, बिल्कुल इंटीरियर सिंध में कोई बेहतरी नहीं है। आप देखें, बहुत इंटीरियर से मेरी इतनी नॉलेज नहीं है, आप बेहतर कोई बेहतरी नहीं आ सकी। अगर कराची के बारे में मुझसे पूछेंगी तो किडनैपिंग जो है वो आज भी राइस पे है। अच्छा, उसके अलावा जो पर्चियाँ आती हैं इंडस्ट्रियलिस्ट को, शॉपकीपर्स को, वो आज तक वही हाल है। और हालात जो टारगेट के लेंगे, आप देखती हैं टीवी बताता है क्या हालात हैं, चाहे वो लियारी हो, चाहे वो किमाड़ी हो, चाहे वो क्लिफ्टन हो, चाहे वो सदर हो, हर कराची के इलाके के अंदर टारगेट किलिंग चल रही है। आज भी 4 से 5 लोग, 6 लोग तो वो हैं जो टीवी के ऊपर आते हैं, बाकी बहुत सी ऐसी न्यूज़ हैं जो सामने आती नहीं हैं। तो बात ये है कि डॉक्टर साहब ने जैसे फरमाया कि ये कैंसर है, इसको ख़त्म करने में टाइम लगेगा, लेकिन डॉक्टर साहब ने ये भी कहा कि बेहतरी आ चुकी है काफ़ी हद तक। देखें, हो सकता है इनकी नज़र के अंदर आ गई हो, लेकिन देखें अपोजिशन तो इस नज़र से देखती है कि उसको हर चीज़ परफेक्ट चाहिए ना। तो हम तो ये चाहेंगे कि लोगों की जान और माल को जो तहफ़्फ़ुज़ फराहम करना है वो हुकूमत की जिम्मेदारी है।
لیکن اگر اس نظریے سے ہم دیکھیں گے تو حکومت اس کے اوپر بالکل ناکام ہو چکی ہے، اور کچھ ایسے اقدام ان کو اور اٹھانے پڑیں گے جس سے اور بہتری آئے، جس میں سب سے امپورٹنٹ چیز سبین یہ ہے کہ پولیس جو ہے وہ پولیٹیسائز ہے. آج بھی پولیس کے کچھ اعلیٰ افسران جب ہمارے ساتھ بیٹھتے ہیں تو آف دا ریکارڈ یہ کہتے ہیں کہ آج بھی ہمیں جو ہے کالز آتی ہیں اور چھوڑ دینے کو کہا جاتا ہے. صحیح. ظاہر ہے کہ وہ لوگ نہیں ہوتے جو ٹارگٹ کلرز کے لیے، میں نہیں سمجھتا ہوں کہ کوئی بھی حکومت کا نمائندہ کال کرے گا، لیکن دیکھیں ایک پورا نیٹ ورک ہوتا ہے. اگر اوپر سے کوئی پرچی لینے والا ہے یا پرچی دینے والا ہے، اگر اس کو چھڑایا جاتا ہے تو اس کا لنک کہاں تک آتا ہے. بہت سے ایسے لوگ ہوتے ہیں جن سے رینسم مانگا جاتا ہے، جب وہ نہیں دیتے ہیں تو ان کو مار بھی دیا جاتا ہے. تو یہ لنک جو ہے پورا چین ہے، یہ کہاں تک جاری ہے. تو خدا را بہت وقت ہو گیا ہے، 6 سال آپ نے حکومت میں گزار لیے ہیں، اور اب سندھ کے لوگ، کراچی کے لوگ، بلکہ پورے صوبے سندھ کے لوگ یہ چاہتے ہیں کہ ہمیں امن دیں، ہمیں سستی روٹی دیں، ہمیں بجلی دیں، ہمیں گیس دیں، ہمیں دال ہی سستی دے دیں اگر آپ ہمیں گوشت یا مرغی نہیں فراہم کر سکتے ہیں. تو حالات دیکھیں، جو موجودہ شہر کے حالات ہیں، صوبے کے حالات ہیں، وہ بھی خراب سے خراب ہوتے جا رہے ہیں اور بہتری کی طرف کچھ نظر نہیں آ رہا ہے. ہاں، اس بات میں کوئی شک نہیں ہے کہ پاکستان پیپلز پارٹی کی کوششیں نہیں ہیں، ان کی نیتوں پہ کوئی شک نہیں ہے، لیکن ہم یہ ضرور کہیں گے کہ ناکام ہو گئے. اس میں نیتیں ان کی صاف ہیں، نیتیں صاف ہیں، کوششیں کریں، تو پھر کامیابی کیوں نہیں مل رہی خرم صاحب؟ اب دیکھیں، یہ تو اللہ بہتر جانتے ہیں کہ کیا وجہ ہے کہ کامیاب نہیں ہو پا رہے ہیں. اور لیکن میں اینڈ آف دا ڈے آپ سے یہی کہوں گا کہ جب تک آپ مفادات کی حکومت چلاتے رہیں گے، مفاہمت کی حکومت چلاتے رہیں گے، بہتری نہیں آنے والی ہے. مفاہمت تو ابھی آ رہی ہے نا. جو لوگ جو ہیں مطلب کہ ملک کا، شہر کا، صوبے کا امن خراب کرنے میں ملوث ہیں، آپ ان کے خلاف کھلے عام آپریشن کریں. اور سب سے بڑی بات ہے، میں ہمیشہ ایک بات کہتا ہوں جب بھی اس ٹاپک پہ بات ہوتی ہے، کہ خدا کے لیے قوم کو یہ بتائیں کہ یہ کون لوگ ہیں. اگر آپ قوم سے چھپائیں گے یہ کون لوگ ہیں اپنے اور کسی مفادات کے لیے، تو پھر آپ قوم کے سامنے کس منہ جائیں گے ووٹ لینے کے لیے. ہمیں آپ کی نیت پہ کوئی شک نہیں ہے، ہم کبھی نہیں کہیں گے کہ آپ ان چیزوں میں ملوث ہیں، لیکن جو لوگ ملوث ہیں ڈاکٹر صاحب ان کو سامنے لے کر آئیں، ان کو بتائیں تاکہ لوگ ایسے لوگوں سے ہوشیار رہیں. ڈاکٹر صاحب मां तव्हां खां इन जो जवाबु वठणु चाहींदमि जो खुरम साहब ॻाल्हि कई त सियासी मुदाख़लत इन जूं शिकायतूं ख़ुदि DG रेंजर्स एतिराफ़ करे चुको आहे सुप्रीम कोर्ट में कराची केस जे हवाले सां जेका ॿुधणी थी. कॾहिं ख़तमु कई वेंदी सियासी मुदाख़लत? शहर जी अहम शाहराउनि ते दहशतगर्द अचनि था, कार्रवाई करे हलिया था वञनि, वेझो पुलिस थाणा हुअण बावजूदु पुलिस उन्हनि जो पीछो नथी करे सघे. जदीद जेके आहिनि से एॾो बजट असां वटि रखियो वञे थो, उन जे बावजूदु असां वटि कॾहिं नफ़री न हुजण जूं, कॾहिं असांजूं कैमराऊं फेल हुअण जूं जेके आहिनि से ॻाल्हियूं साम्हूं अचनि. इहे छो पियो थिए? मां हिकिड़ी गुज़ारिश कयां तव्हांखे त बिल्कुलु शेरज़मा, बिल्कुलु तव्हां हक़ बजानिब आहियो. मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे इहा ज़रूरु ॿुधायां, तव्हां पाण बि इहा महसूसु कई हूंदी, तव्हां बिलीव कयो त हे जेकी मौजूदा हिन वक़्तु हुकूमत आहे, जेके बि मतिलबु पुलिस जा अफ़सर लॻल आहिनि कराची में ख़ासि करे, तव्हांखे पाण ख़बर आहे त खोड़ जेके पार्टियुनि जेको आहे उन ते ऑब्जेक्शन कयो, एतिराज़ात कया, ऐं मुमकिन आहे त थी सघे थो पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि खे बि कनि अफ़सरनि ते ऑब्जेक्शन हुजे त उन्हनि खे तव्हां इन्हनि पोस्टनि ते न रखो. पर टोटली जेके हिन वक़्तु जेके माना पूरी कराची में जेकी ऑपरेशन थिए थी, पूरी जेकी आहे कुल ऑन मेरिट ते, जेके बि ऑफिसर आहिनि कुल मेरिट ते आहिनि, ऐं जेके बि बहितरीनु सुठी साख़्त रखण वारा जेके ऑफिसर आहिनि कुल कराची में लॻाया विया आहिनि. ऐं बुनियादी मक़सदु उन जो इहो आहे त जीअं तव्हां बि चयो त असां हितां जेको आहे मुसलसल पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाबु थिए थी, ऐं उन जी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो फ़र्ज़ु बि आहे. ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायमि त ठीकु आहे, मां पोइ जेकी सरकार हुई उन में इहा ॻाल्हि ज़रूरु आहे त उन में सभु जेके हुयूं हिकिड़ी मफ़ामत वारी पॉलिटिक्स हुई, मुशरफ जी हुकूमत ख़तमु थी, नई पॉलिटिकल पार्टियूं सभु गॾु थियूं, उन में जेकॾहिं ऑपरेशन कई वञे, हा असां कयूं हा त उन ते एतिराज़ात थियनि पिया. पर हाणे जेकी हिन वक़्तु जेकी ऑपरेशन आहे जेकी कराची में थिए पई, ख़ासि करे मां इहो तव्हांखे ॿुधायां त इन में जेके बि आहिनि पार्टीज़, जेके बि स्टेक होल्डर आहिनि, सभिनी इन खे माना चयो त इहा ऑपरेशन थियणु खपे. एतिरे ताईं त माना कंहिं पार्टियुनि त इहो ई माना डिमांड कई त इहा जेकी ऑपरेशन थिए इहा फ़ौज जी निगरानी में थिए. पर मां तव्हांखे अर्ज़ु कयां, तव्हां पाण ॾिठो त उहा जेकी ऑपरेशन हाणे हले पई, उन ऑपरेशन ते वरी कोशिशि कई वई ॿियनि पार्टियुनि जे तरफ़ां जेके आहिनि, उन्हनि चयो त भाउ तव्हां का कमिटी ठाहियो, हे कयो, हो कयो. असां चयो बाबा असां टोटली ऑन मेरिट कयूं था, ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर ॼाणी करे, जेके इंसाफ़ मुताबिक़ विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन, किथे बि केर बि हुजे
इहो बिल्कुलु पर मां- ॿियनि पार्टियुनि खे तहफ़ुज़ात त हाणे त- बि आहिनि न त- डॉक्टर साहब, तहफ़ुज़ात- जेकॾहिं ॾिसो- खुरम साहब ॾिसो- इहा ॻाल्हि कई, तव्हां बि इहा ॻाल्हि कयो था त असांजी त- सिंध सरकार जी विल आहे, नियत हा। साफ़ आहे, त पोइ कामयाबी छो नथी ॾिसो मिले? कामयाबी जे लाइ मां तव्हांखे इहो ई पहिरियों ई मां इहो तव्हांखे चयुमि त कामयाबी जे लाइ ज़रूरु कुझु टाइम लॻंदो ऐं बिल्कुलु इहो अपोज़िशन ज़ाहिर आहे उहा जीअं हाणे खुरम भाई चयो त असां बिल्कुलु जेको एक्यूरेट में ज़ाहिर आहे टाइम लॻंदो, पर इनशा ताला उन खे अञा बहितर करण जी ज़रूरत आहे, मां ईअं नथो चवां, ऐं उन में बहितरी अचे पई, मीटिंग्स बि थियनि पियूं। ऐं ॿियो मां तव्हांखे ॿुधायां त वॾे में वॾो जेको कमु थियो आहे, जेको बहितर कमु थियो आहे, त हाणे काफ़ी जेके आहिनि अहिड़ा इशूज़ आया जीअं माना हिननि खे असलो सही न आहे, सही ट्रेनिंग न आहे, ऐं जेके उहे ओतिरा प्रोफेशनल पुलिस वारा जेके उनखे प्रोफेशनली एतिरा साउंड न आहे, उन जे लाइ काफ़ी फंड्स रिलीज़ थिया आहिनि। उहे जॾहिं इक्विपमेंट अची वेंदा ऐं बहितरी थींदी, ऐं जीअं इंटरनेशनली जेके हिकिड़ी क्राइटेरिया हूंदी आहे उहा इहा हूंदी आहे त केॾो वॾो शहर आहे, मेट्रोपॉलिटन सिटी आहे, उते केतिरा हुजनि माण्हू ऐं केतिरा अफ़सर हुजनि ऐं केतिरो उन में नफ़री हुजे, उन तहत उहा कंट्रोल करे सघे। इहो अञा तइयन न थी थी वियो आहे, उहे काफ़ी जेके आहिनि न माना उन्हनि खे पैसा रिलीज़ थी विया आहिनि, उन्हनि खे त जीअं उन्हनि खे इक्विपमेंट मिलनि ऐं वधीक लेस थियनि पावर। तव्हां पाण ॾिसो न हिते एतिरो असलो अची वियो आहे त पूरे पाकिस्तान जी तव्हां सूरत हाल ॾिसो। डॉक्टर साहब, वफ़ाक़ी सरकार बि तव्हांखे मुकमल तावन जो बार बार चवे पई त तव्हांखे जेका मदद घुर्जे, जेको अर्ज़ु ॿुधायां तव्हां, मदद अची करे चई वञणु सवली आहे, असांखे हरू भरू मां ईअं क्रिटिसाइज़ नथो कयां, पर अची चवणु सवलो आहे। ऐं उहा जहिड़े नमूने सां जेकी मदद जेकी हाणे तव्हां पाण ॾिसो था, आसिफ अली ज़रदारी साहिब जी जॾहिं मीटिंग थी, उन में बि इहे इशूज़ जेके डिस्कस थिया त बाबा तव्हां कमिटमेंट कई, असां हेॾा सारा पैसा पाण पंहिंजा सिंध सरकार जा डेवलपमेंट फंड खे पोइते करे अमन अमान खे बहितर करण जे लाइ असां ख़र्च कया आहिनि, वफ़ाक़ी सरकार खां असांखे मदद कोन मिली आहे। मुराद अली शाह साहिब खे वठी आहे। कुझु ॾींहं अॻु में बिलावल भुट्टो साहिब बि असांजी जेकी पार्टी जा जेके आहिनि कुझु माना MPAs ऐं जेके पार्टी जा जेके उहिदेदार आहिनि, उन में 6 MPAs खे घुराए मां बि हुयुमि, उन वटि बि इहा डिस्कस थी ऐं बिल्कुलु उहे कंसर्न आहिनि इन में त बाबा इहो अमन अमान बहितर थिए माना पूरे प्रोविंस जे अंदरि ऐं कराची जे अंदरि। इनशा ताला उहे आहिस्ते आहिस्ते माना उहे बि इंस्ट्रक्शन ॾियनि था ऐं असां मतिलबु वफ़ाक़ी सरकार जीअं चवे थी करे न पई न, उन जेके कमिटमेंट कई उहे अञा ताईं जेको उन में थोरे पैसा जेके आहिनि उहे अञा ताईं कोन ॾिना अथनि। देखिए इनके हिसाब से सब कुछ ठीक जा रहा है ना, जैसे उन्होंने बताया, और पैसा भी मिल गया है, नया असला भी आ रहा है, और बुलेट प्रूफ जैकेट्स भी आ रहे हैं, और हो सकता है और गाड़ियाँ भी मिल जाएं। तो एक मैं समझता हूँ कि देखें, जैसे एक एग्जाम्पल ले लेते हैं क्रिकेट टीम की। अगर आपकी टीम अच्छी परफॉर्म नहीं करती है तो मैनेजमेंट क्या करती है, आपका कैप्टन चेंज करती है, एक बेहतर कैप्टन लेकर आती है। तो मेरी नज़र में देखें, जो हमारे, मैं बहुत रिस्पेक्ट करता हूँ हमारे जो चीफ मिनिस्टर साहब हैं कायम अली शाह साहब, मैं समझता हूँ उनके ऊपर बहुत बोझ है। पूरे सूबे के वो जो हैं वज़ीर आला हैं, और उनके अलावा और भी उनके पास बहुत सारी मिनिस्ट्रीज़ हैं। तो आप क्यों नहीं कोशिश करते हैं, आपकी चेयरमैनशिप इस चीज़ को क्यों नहीं देखती है कि इस पूरे सिलसिले के कैप्टन को क्यों नहीं चेंज करते हैं आप? कोशिश करके देखें, आजमा के देखें। और मैं समझता हूँ ये खुद महसूस करें कि काम सही नहीं हो, ये कह रहे हैं सब कुछ परफेक्ट है। नहीं क्या सब कुछ परफेक्ट है? आप अखबारें उठाएं, अब अखबारों में आजकल तो ऐसी अखबारें आ गई जिसमें शक्लें भी दिखाते हैं कि किस तरह लोगों को मारा जा रहा है, किस तरह बोरियों में बंद लाशें मिल रही हैं, एक एक शख्स को किस तरीके से तशद्दुद करके फेंका जा रहा है। देखें, तो जब तक फंड रुके रहेंगे, जब तक क्या लाशें गिरती रहेंगी? मैं समझता हूँ कि देखें, ये इंटीरियर मिनिस्ट्री जो है ये एक बहुत इम्पॉर्टेंट जो है मिनिस्ट्री हो गई है, और मेरे हिसाब से CM साहब के ऊपर से थोड़ा सा बोझ कम करना चाहिए। इनको एक अच्छा इंटीरियर मिनिस्टर लेकर आना चाहिए, और ये मिनिस्ट्री ऐसी है कि इसके अंदर कोई एक रोबदार शख्स होना चाहिए जो मतलब मामलात को सुबह शाम दिन रात के 4 बजे भी अगर उठाओ तो वो मामलात को, हालात को देख सके। तो मैं नहीं समझता हूँ कि इस वक्त में हमारे CM साहब, बड़ी माजरत के साथ मैं उनकी बहुत रिस्पेक्ट करता हूँ कि वो केपेबल हैं इंटीरियर मिनिस्ट्री चलाने में, इस कैप्टनसी को आगे बढ़ाने में। तो एक मौका दिया जाए, अपनी जो चला रहे हैं सिलसिला वो बहुत बेहतर चला रहे हैं। आपके क्या कहते हैं, पार्लियामेंटेरियंस में से बहुत से लोग हैं जो बहुत बेहतर तरीके से चला सकते हैं, उनको मौका दें, क्या पता बहुत सी जानें बच जाएं। क्योंकि देखिए, मुफाहिमत के अंदर अगर आपने लोगों की जानों से खेलना है, मुफादात की बेसिस के ऊपर अगर आप अमन नहीं काम कर सक रहे हैं, तो मुझे ये बताएं कि किस मुंह से आप लोगों के पास जाएंगे। एक पूरा फिगर निकलेगा कि 5 साल में कितनी लाशें गिरी हैं, कितने लोग मरे हैं टारगेट किलिंग में, कितने लोगों को
भत्ते की पर्चियां दी गई हैं, आपके शहर का, आपके सूबे का लाने में हमें मजीद वक्त दरकार है। देखें इतने टाइम में तो जो कैंसर की डॉक्टर साहब बात कर रहे हैं, ये डॉक्टर हैं, बेहतर समझते होंगे। इंसानी जिस्म में भी 6 साल के अंदर कैंसर का इलाज हो जाता है, नहीं तो इंसान मर जाता है। अब तो मतलब और अगर 4 साल लगेंगे तो 10 साल में फिर तो आपको पता है मौत हो जाएगी। तो इसको जो है ना, कोई वो कीमोथेरेपी मेरे ख्याल से करते हैं कैंसर के अंदर, उसकी ज़रूरत है, कुछ इलाज की ज़रूरत है, प्रॉपर तरीके से अच्छे डॉक्टर की ज़रूरत है। जब तक ऐसे इकदाम नहीं उठाए जाएंगे, मैं आपसे यहाँ पे आपके चैनल की बेसिस में आपको बता दूँ कि सूबे सिंध के अंदर, कराची शहर के अंदर हालात बेहतर नहीं होने वाले हैं, कोई चांस ही नहीं है। मैं आपको गुजारिश कोशिशें इनकी बिल्कुल हैं, कोई शक नहीं है इनकी नीयत के ऊपर, बहुत मेहनत कर रहे हैं, दिन रात मेहनत कर रहे हैं, कोशिशें कर रहे हैं, लेकिन कामयाबी नहीं हो रही है। तो कमी कहाँ है, कामयाबी न मिलने की क्या देखें कमी वही बात है, मैंने जैसे आपको मिसाल दी कि अगर हमारी टीम में भी काफ़ी कैप्टन चेंज हुए हैं, एक नया कैप्टन आया, उसने बेहतर परफॉर्मेंस दिखाई है, टीम के जो ग्राफ है वो नंबर 10 से आज वो नंबर 5 पे चले गए हैं। कैप्टन चेंज होना चाहिए, मैं समझता हूँ कि एक ये चीज़ है, क्योंकि पैसा भी मिल गया, इक्विपमेंट भी मिल गया, सब कुछ मिल गया, आपकी मर्जी के हिसाब से। आपने कहा कि पॉलिटिसाइज आपकी पुलिस बिल्कुल नहीं है, कोई ऐसा शख्स हमने नहीं रखा है कि जो किसी सोर्स के ऊपर आया हो, हर चीज़ सही हो गई है। फिर किस चीज़ की कमी है खुदारा, उसको ठीक करें। डॉक्टर साहब कहिड़ी शइ जी कमी है? ब्रेक मसलो या तो जीअं तव्हां चओ था हिकु माना चीफ मिनिस्टर बिल्कुलु तमामु पुराणो सियासतदान आहे, उन जी माना कंहिं बि कोई उन जी माना इन ते क्रेडिबिलिटी ते कोई बि अंगूर नथो खणे। तव्हां पाण ख़बर आहे सीनियर मोस्ट माण्हू आहे, ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिब जो दोस्त आहे साईं काइम अली शाह। बाक़ी रहियो सुवाल इहो त जीअं साईं मुख़्तलिफ़ सजेशन्स ॾिए थो, ऐं हिननि जो बि फ़र्ज़ु आहे, जीअं असांजो पूरे माना अंदरूनी सिंध में जेके MPs आहियूं, असां उन खे माना जेकी ॻाल्हि ख़राबु हूंदी आहे या जिथे अमन अमान ख़राबु हूंदो आहे उनजी निशानदेही कंदा आहियूं। त हितां जा जेके कराची जा जेके इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव आहिनि, उहे सजेशन कंक्रीट सजेशन ॾियनि। बाक़ी हाणे ॾिसो न, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असां हिन खे जेकी ऑपरेशन आहे टोटली डीपोलिटिसाइज़ करे छॾियो आहे। जॾहिं डीपोलिटिसाइज़ करे छॾियो आहे त उन में माना कैप्टन या जेको आहे होम मिनिस्टर जो कहिड़ो कमु आहे, उहा सॼो असां फ्री हैंड ॾेई छॾियो आहे। जेके मतिलबु एजेंसीज़ आहिनि जेके ऑपरेशन करनि थियूं, मॉनिटर करनि थियूं, असां उन्हनि खे फ्री हैंड ॾेई छॾियो आहे। सुभाणे जेकॾहिं असांजी उन में को दबाव हुजे, ऐं सुभाणे लियारी में या जेके असांजा एरिया आहिनि जिते असांजी पार्टी आहे उन जी स्ट्रांग होल्ड आहे, उते पोइ वरी इहो आवाज़ उथे पियो त हे जेको आहे मिनिस्टर आहे एतिराज़ थी चुको आहे DG रेंजर सरफराज़, उहो एतिराज़ उहो थियो त उन जेकॾहिं उहा कोशिशि कई वई, एतिराज़ थियो त उहो कोई बि उन में ट्रांसफर न थियो न। माना उन्हनि जेको एतिराज़ कयो त उन जे एतिराज़ खे मञींदे उन में इंटरफेरेंस न थी न, उन में कोई माण्हू तब्दील न थियो न। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ उनखे कंटिन्यू कयूं था। नाज़रीन प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। डॉक्टर साहब काफ़ी ॾींहंनि खां ख़बरूं अचनि पियूं सिंध सरकार में मुतहदा जी शमूलियत जे हवाले सां, तव्हां हिननि ख़बरुनि जे हवाले सां छा चवंदो, तस्दीक कंदो, तरदीद कंदो? ॾिसो, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे त असां हमेशह जॾहिं बि हिते MQ वारा बि तव्हांजे प्रोग्राम में कॾहिं गॾु हूंदा आहिनि असां सां, उहे ॾाढो माना स्ट्रांगली जेको कंडेम कंदा आहिनि त हीअं थी वियो, हूअं थी वियो। ऐं असांजो खुरम भाई बि वेठो आहे असां सां गॾु, कुलीक आहे असांजो। पर मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त पॉलिटिकल पार्टियूं जेके हूंदियूं आहिनि, उन्हनि जा जेके बि पॉलिटिकल ॿिया जेके फोर्सिस आहिनि, उन्हनि सां हमेशह ॻाल्हियुनि जा दरवाज़ा खुलियल हूंदा आहिनि। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हमेशह इहा पॉलिसी रही आहे शुरू खां वठी। असां इहो चवंदा आहियूं त जेके जंहिंजो जिते जिते मैंडेट आहे, असां इहो बि हमेशह ॿुधायूं तव्हांखे त जॾहिं या नवाज़ शरीफ़ जी या ॿी कंहिं सरकार हूंदी आहे हिन मुल्क जे अंदरि, त जेके अपोज़िशन में जेके मेंबर हूंदा आहिनि, उन्हनि खे जेकी MPs जी जेकी डिस्क्रेशनरी ग्रांट जेके पाण उहे स्कीमा ॾींदा आहिनि, उहे बि कोन ॾींदा आहिनि। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी इहा रिवायत रही आहे त जेके अपोज़िशन में हूंदा आहिनि, माना पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में खटी ईंदा आहिनि, उन्हनि खे बि उहे फंड्स ॾींदा आहिनि। उन हिसाब सां असां जीअं तव्हां जेके बि आहे जेके कॉन्टेस्ट में असां इन में बि ॾिसूं था, त मां तव्हांखे ॿुधायां त कराची जी जीअं आहे सूरत हाल, उहा बिल्कुलु ख़राबु सूरत हाल आहे। पर उन में हाणे बि जेके आहिनि, मां तव्हांखे ॿुधायां लैंड ग्रेबिंग आहे, पाण में जेके आहिनि जहिड़ा आहिनि, एथनिक जहिड़ा आहिनि, ॿिया वधीक इशूज़ आहिनि जंहिंजे करे उन में अहिड़े क़िस्म जा जहिड़ा थियनि था।
बाक़ी हाणे उन में गवर्नमेंट जो बिल्कुलु इहो कंसर्न हुजणु खपे आहे त उन ते कंट्रोल करे। बाक़ी हाणे MQM जी मां सम्झां थो त मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे त MQM हुकूमत में शामिल थियण वारी आहे। खुरम साहब, आप क्या कहेंगे? काफ़ी दिनों से खबरें आ रही थी, लेकिन दोनों तरफ से कभी तस्दीक कभी तरदीद, खास करके उस पार्टी की तरफ से काफ़ी तरदीद की जा रही थी। आप क्या समझते हैं कि मुफाहमत की जो सियासत है उसने सिंध को क्या दिया है? अब जो ये दोबारा मुफाहमत होने जा रही है एक दफ़ा फिर, इससे क्या फ़ायदा हो सकता है? देखें, जब भी कोई डिसीजन होता है, कुछ होता है, तो हमेशा ये देखा जाता है कि इसमें बेनिफिशरी कौन है, फ़ायदा किसको है और नुकसान किसको है। तो मैंने तो अपने ये हमारे जो कोलीग्स हैं MQM के, उनको तो फ़ोन करके मुबारकबाद भी दी है। तो ज़ाहिर है फ़ायदे में तो MQM है, और नुकसान में कौन है? नुकसान में ज़ाहिर है पाकिस्तान पीपल्स पार्टी है। तो दो किस्म के लोग होते हैं, एक तो वो होता है इंसान जो अपने पैर पे कुल्हाड़ी मारता है, और एक वो होता है जो कुल्हाड़ी रख के अपना पैर मारता है। तो मैं समझता हूँ कि पाकिस्तान पीपल्स पार्टी का जो इक़दाम है, अगर अपनी पार्टी के बेसिस पे देखें और अपने वोटर्स को अपना चेहरा या अपना मुंह दिखाने के हिसाब से देखें, तो पाकिस्तान पीपल्स पार्टी ने कुल्हाड़ी को रखकर और उसके बाद अपना पैर उसके ऊपर मारा है। तो इसका रिज़ल्ट तो आने वाले वक्तों के अंदर आएगा, और इनको ये पता चलेगा कि इन्होंने कितना बड़ा नुकसान किया है। क्योंकि मैं समझता हूँ कि पाकिस्तान पीपल्स पार्टी के अंदर इस वक्त ऐसे पार्लियामेंटेरियंस मौजूद हैं जिनको ये 4 मिनिस्ट्रीज़ दी जा सकती थी, जो इंटीरियर सिंध के जो लोग हैं जिनकी वो खिदमत कर सकते थे, अच्छी परफॉर्मेंस दे सकते थे। अगर सूबे सिंध ने आपको मैंडेट दिया है, जैसे कि आप कहते हैं कि सालों भर से दे रहे हैं, तो क्या मैंडेट सूबे सिंध ने, सिंधियों ने इसी बेसिस पे आपको मैंडेट दिया था कि उनके दिए हुए मैंडेट का आज आपने सौदा कर दिया? क्या उनकी ख्वाहिश ये नहीं थी, अगर आपको मैंडेट मिला है हकीकतन, कि आप ही के लोग आएँ और उनकी खिदमत करें? अगर उन्होंने, उनकी ख्वाहिशात ये थी कि हाँ मुत्तहदा कौमी मूवमेंट ने आके फला मिनिस्ट्रीज़ लेके और उस डिपार्टमेंट्स के अंदर, हेल्थ डिपार्टमेंट्स के अंदर खिदमत करनी थी, तो उन्होंने उनको वोट देना था, उन्होंने आपको तो नहीं देना था। तो मैं समझता हूँ कि लोगों के हक़ के ऊपर, लोगों के हकूक़ के ऊपर, और लोगों के जो राइट्स हैं, जो उनकी जो ख्वाहिशात हैं या उनकी जो सोचें हैं, उनके ऊपर भी आपने कुल्हाड़ी मारी है। मैं यहाँ सवाल करना चाहूँगी कि इस सियासी मुफाहमत, एक दफ़ा फिर ये जो सियासी मुफाहमत हो रही है, इससे कराची ऑपरेशन पे क्या असरात पड़ सकते हैं? क्योंकि बहुत ज़्यादा तहफ़्फ़ुज़ात उठाए गए थे, बहुत ज़्यादा सिंध हुकूमत पे तनकीद की गई थी, तो वो बातें कहाँ गई फिर? और हालात बुरे होंगे। जब कॉम्प्रोमाइज़ की बात आएगी तो और हालात बुरे होंगे। अब देखें, हम रीज़न पूछते हैं कि क्या रीज़न है, क्या वजह है आपने ज्वाइन किया है, तो आप क्या जवाब देंगे? क्या वजूहात हैं? आप एक वजह मुझे बताएं, मैं आपसे दो नहीं पूछता हूँ। आपने अपने वोटर्स को क्यों धोखा दिया? ये बेसिकली अपने वोटर्स को आपने धोखा दिया है ना, कि वोटर्स ने आपको वोट दिया था, वो आपको सदारत में देखना चाहते थे, आपके मिनिस्टर्स देखना चाहते थे, आपके पास आना चाहते थे काम के लिए। आप मुझे बताएं, अगर हेल्थ मिनिस्ट्री अगर इनमें से किसी को दी जाती है, तो क्या लड़काना से कोई शख्स क्या यहाँ पर आएगा कराची में उस मिनिस्टर से मिलने के लिए? मुझे सिर्फ एक रीज़न आप बता देंगे क्या वजह देने की, उसमें आपको क्या फ़ायदा है? डॉक्टर साहब ने जवाब मां तव्हां खां वठणु चाहींदमि। पीपल्स पार्टी आला क़यादत ते भी काफ़ी तहफ़्फ़ुज़ात था कराची ऑपरेशन जे हवाले सां, केतिरियूं ॻाल्हियूं ॿिन्ही तरफ़नि खां कयूं पई वयूं। छा उहे सभु तहफ़्फ़ुज़ात ख़तमु कया विया आहिनि, या जेके मुफ़ाहमत हिकु दफ़ो ॿीहर कई पई वञे, इन जा शर्त शुरूत छा हूंदा? ॾिसो, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे। जीअं अदे चयो, असां त हिननि खे बि चयोसीं त बाबा सभु अचो, जेके सियासत जेकी थींदी आहे, पॉलिटिक्स, उहा ॿियनि पार्टियुनि खे दावत ॾिनी तव्हां? सभिनी खे ॾिनी आहे, सभिनी खे। हिननि पहिरियों हिननि खे ॾिनीसीं दावत, तव्हां बि जे अचो, अची करे जॉइन कयो। फंक्शन लीग सां असांजूं ॻाल्हियूं थियूं। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, हाणे जेकी सूरत हाल आहे, असां पॉलिटिकल माण्हू आहियूं ऐं तमामु सीनियर माना पार्लियामेंट्रियन आहे। मां अदो जेको आहे तमामु अञा नओं आहे ऐं जज़्बात में बि आहे। ऐं उहो हिकिड़ी मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेको आहे कराची या अंदरूनी सिंध जो कोई बि मिनिस्टर न हूंदो आहे। मिनिस्टर मीन्स थ्रू आउट प्रोविंस सिंध। उन में जेकॾहिं को अहिड़ी सोच रखे थो, मां सम्झां थो जेकॾहिं को इहा सोच रखे थो त कराची जो जेकॾहिं थियो त कराची में कमु कंदो, उहा ज़्यादती वारी ॻाल्हि आहे। इवन जेको आहे मेंबर प्रोविंशियल असेंबली ऑफ सिंध, उहो जेको बि जेको आहे खुरम भाई आहे, त कराची जो MP आहे, त ठुल जो बि बैक वक़्तु माना उतां जो बि जेकॾहिं को मसइलो थिए थो, आवाज़ उथाइणो आहे हिनखे, ऐं उन जी भलाई जे लाइ बि इहे असेंबली में कमु करे सघे थो। सिर्फ़ु पर्टिकुलरली बल्दियात वारा जेके माण्हू हूंदा आहिनि, जेके काउंसलर ऐं इहे डिस्ट्रिक्ट काउंसिल जा मेंबर, उहे पर्टिकुलरली उते करनि था। सिंध जेको आहे मेंबर, सिंध असेंबली माने पूरे सिंध में। अच्छा, मफ़ाहमत जे जेतिरो ताईं तालुक आहे, मफ़ाहमत जेकी मां तव्हांखे गुज़ारिश कयमि त गैर मामूली सूरत हाल आहे कराची जी, ॿियो टियों क्रिटिसाइज़ थिए थी, ऐं साईं बि वेही करे चए थो त जेको आहे हुकूमत फेल थी वई, 6 साल थी विया। असांजो मक़सदु इहो आहे त जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि,
जंहिं एरियाज़ में उन्हनि खे मैंडेट मिलियो आहे उहे असां सां गॾिजनि ऐं असां हिन सूबे जी वधीक बहितर अंदाज़ में ख़िदमत करे सघूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह तव्हां पाण ॾिसो त मुफ़ाहमत वारी सियासत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेकी चई वॾे में वॾी असांजी जेको आहे हाणे तहरीक इंसाफ़ हिकिड़ी वॾी पार्टी थी करे उभरी आहे, उन में को शक बि कोन्हे। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, पर वॾे में वॾी असांजी जेकी मुखालफ़त रही आहे हिक ॿिए जूं असां हुकूमतूं ड्रायूं नवाज़ शरीफ़ सां, नवाज़ शरीफ़ खे बि मुशरफ जे हूंदे आसिफ अली ज़रदारी साहब उन्हनि खे बि हुकूमत में शामिलु कयो ऐं तव्हां पाण ॾिठो इवन अची करे उन्हनि खे कन्विंस करे उन्हनि खां हलफ़ बि खयूं जेके मुशरफ खां उन्हनि कारियूं पटियूं ॿधी करे हलफ़ कयूं। असांजी सियासत मफ़ाहमत वारी आहे ऐं असां खां कावड़जी उहे बि पाण विया, असां उन्हनि खे असां पंहिंजे तरफ़ां नेक नियती सां उन्हनि खे मफ़ाहम जी तव्हां ॻाल्हि था कयो, इन में अवाम जो कहिड़ो मफ़ाद आहे? को हिकिड़ो मफ़ाद त मूंखे ॿुधायो जेको ॻणाए सघिजे भला अवाम खे कहिड़ो फ़ाइदो थींदो? बिल्कुलु सही चओ था, अवाम खे इहो फ़ाइदो थींदो त हिकिड़े जेके हिते हालात ख़राब आहिनि मुमकिन आहे त उहे हिते जा बि स्टेक होल्डर आहिनि उहे अचनि ऐं वधीक सही अंदाज़ में उहा निशानदेही करनि जिथे जिथे गड़बड़ थिए थी उहा हालात बहितर थी सघनि। ऐं हिते कराची में उहे जेके उतां मुख़्तलिफ़ एरियाज़ खां खटे आया आहिनि उते कराची जी हालति सीवरेज वाटर सप्लाई ॿिया जेके रोज़मर्रा जा मसइला आहिनि उहे बहितर थींदा। ऐं असां इहो चऊं था त पंहिंजी असां बिल्कुलु इहो सही चए थो त असां हर शइ सॼो पावर जेको आहे मतलब निशानदेही करे सघंदा कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में हालात मतलब इन अदर वर्ड्स डॉक्टर साहब ये कहना चाह रहे हैं कि तव्हांखे हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधायां न, वॾे में वॾो फ़ाइदो जेको आहे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, वॾे में वॾो फ़ाइदो इहो आहे त शहरी ऐं देही वारो जेको आहे उहो फ़र्क़ु ख़तमु थींदो। इन अदर वर्ड्स डॉक्टर साहब मेरे जो समझ में आई है वो ये कहना चाह रहे हैं, नहीं मुझे सिंधी बहुत अच्छी समझ में आती है, सिंध का जो है पार्लियामेंट एरिया में, तो इनका जो मुझे समझ में आई है वो ये कहना चाह रहे हैं कि शमूलियत से इनको ये फायदा होगा कि कराची के हालात बेहतर हो जाएंगे। इसका मतलब ये है कि अब इन अदर वर्ड्स आप सीधा सीधा उनके ऊपर इल्जाम लगा रहे हैं कि इन्हीं की वजह से हो रहा है। तो जब आपको पता है किसकी वजह से हो रहा है तो फिर आप क्यों नहीं एक्शन ले रहे हैं? मैंने इल्जाम लगाया ही नहीं। आपने कहा ना कि हालात बेहतर हो जाएंगे कराची के। देखिए बात ये है कि मैं अपने इलाके के सर तव्हांखे गरो मैंडेट आहे, तव्हांजी अकेले से हुकूमत आहे, तव्हां छो पिया इहो हिकु दफ़ो ॿीहर मुफ़ाहमत जी ॻाल्हि कयो? जेकॾहिं मुफ़ाहमत तव्हां कयो था त हुन में फ़ाइदो अहिड़ो त कोन ख़ासि नथा तव्हां ॻणाए सघो जेको अवाम खे कहिड़ो फ़ाइदो थींदो? मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, तव्हां असेंबली में मूंखे असेंबली 93 खां वठी मां वेहां थो, आम तौर ते उते इहे दांह कयूं वेंदियूं आहिनि त जेको आहे हुकूमत जेकी आहे उहा दही हुकूमत आहे, ठीकु आहे। ज़ाहिर आहे हिकिड़ी कराची में उन्हनि खे जीअं बि आहे पंहिंजी जाइ ते हिकिड़ो मैंडेट मिलियल आहे ऐं असां हमेशह उन्हनि खे चयो आहे त बाबा तव्हां असांजा ॿाहिरि आहियो, कराची राजधानी आहे सिंध जी ऐं सिंध जो माना जीअं असांजो इंसानु आहे उन जो माना सिसी आहे, माना मोह आहे, असांजो फेस आहे सिंध जो कराची, ऐं असां चाहियूं था त सॼी सिंध जेको आहे मुतहद हुजे ऐं असांजी नियत इहा आहे त गॾिजी सॼी करे कमु कयूं, हिते ख़िदमत कयूं, मक़सदु इहो आहे। तव्हां ॿियनि पार्टियुनि खे छो नथा दावत ॾियो? गॾिजी सॼी सभु पार्टियूं सिंध जी मां ख़िदमत त चवां थो न, खुरम भाई वेठो आहे, सभ खां पहिरियों हिननि खे चयोसीं तव्हां अचो, MQM बि न आई, पहिरियों हिननि खे चयोसीं बाबा तव्हां अचो, तव्हां भलाई जे लाइ सिंध जी भलाई जे लाइ तव्हां असां सां गॾिजो। असां त अहिड़ी का पार्टी आहे कोन जंहिंखे असां न कई आहे ऐं असां चयो आहे त पाण वेही करे असां हिकु जाइ ते हुकूमत कयूं। इहा बिल्कुलु सही ॻाल्हि करे थो, इन में वधीक फ़ाइदो बि थींदो। जेकॾहिं असां पीपल्स पार्टी जा आहियूं पुराणा, जेकॾहिं सॼी हुकूमत असां वटि हूंदी असांखे वधीक नुमाइंदी मिलंदी, असांखे वज़ारतूं मिलंदियूं, ॿिया जेके वधीक डेवलपमेंट जा फंड मुमकिन आहे मिलनि, पर असां त ग्रेटर इंटरेस्ट ॾिसूं था। चलें ग्रेटर इंटरेस्ट में हम ये देख लेते हैं, अगर इस शमूलियत के होने से इनके हिसाब से अगर कराची के हालात बेहतर हो जाते हैं तो हम भी शुक्राने की नफल पढ़ेंगे। पिछले 5 साल में हो जाते बेहतर, हाँ, पिछले 5 साल में भी आप देख लें। इसका जवाब दे दूं, पिछले 5 साल में कोई ऑपरेशन नहीं हुआ था, अभी ऑपरेशन चल रहा है, तो मैं ऑपरेशन चल रहा है और वो बिल्कुल ऑपरेशन हले पियो, हाणे त फुल पावर तव्हां वटि कैप्टन तव्हांजो आहे न, उहे त मां गुज़ारिश कयां थो ऑपरेशन हले पियो ऐं इंशाअल्लाह ताला इहा ऑपरेशन कंटिन्यू थींदो, ओतिरे ताईं हलंदो जेतिरे ताईं हालात बहितर थियनि। वरी कराची रोशननि जो शहर जीअं पहिरियों थींदो, मतिलबु जिन पार्टियुनि खे तहफ़ुज़ात आहे उहे हाणे ख़तमु कया विया हूंदा, तॾहिं त इहो थियो आहे। हाणे उहे त मां हिकिड़ी गुज़ारिश कयां त उहे तहफ़ुज़ात त पंहिंजी जाइ ते हूंदा आहिनि, पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, तव्हां पाण ॾिसो नवाज़ शरीफ़ हाणे तव्हां इन हद ताईं जो तव्हां पाण ॾिसो त जेके माण्हुनि जूं सिसियूं कटे करे फुटबॉल सां खेॾनि था ऐं एॾा दहशत फैलियल आहे, माण्हू मारनि था ऐं हुन JHQ ते हमला कया था, उन्हनि सां ॻाल्हियूं करनि था। हे त पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, मुंहिंजे ख़्याल में उन्हनि सां जेकॾहिं ॻाल्हियुनि ते एतिराज़ु करणु त मां उहो असां त इन नियत सां कयूं था त बाबा जेके बि आहियूं हिकिड़ी असांजो पीरियड आहे, हे पीरियड जेको आहे जमहूरियत खे स्ट्रेंथन करण जो हिकिड़ो पीरियड आहे। हिते तव्हां पाण अमेरिका में, बर्तानिया में ऐं ॿिया जेके बि मुल्क आहिनि उन्हनि में जमहूरियत, इवन हिंदुस्तान में जमहूरियत खे
माने मज़बूत थियण में आस्ते आस्ते टाइम लॻो आहे। असां वटि इन जे करे माने जेको तसलसल शुरू थिए थो बहितरी जी तरफ़ वरी टुटी पए पियो। ऐं हाणे जेके पॉलिटिकल फोर्सिस आहिनि उहे सम्झी वियूं आहिनि। त असां ॾिसो तव्हां पाण जॾहिं हाणे मियां नवाज़ शरीफ़ जी जेकी सूरत हाल हुई, ऐं तव्हां अॻे तव्हां हिकिड़े दावत में लीडर ऑफ द अपोजिशन या प्राइम मिनिस्टर हिकिड़े दावत में साॻी में शिरकत न कंदा, वेहण त पंहिंजी जाइ ते, हाणे हर इशू ते वेही करे हमें एतराज नहीं है। देखिए हमें कोई एतराज नहीं है। मैंने तो ये कहा कि इसमें फायदा किसको है, नुकसान किसको है। मैंने तो कहा कि ज्वाइन करने में मुतहदों को फायदा है और नुकसान आपकी पार्टी को है। तो ये तो बेसिकली देखा जाता है कि कौन फायदे में और कौन नुकसान में। लेकिन ये अगर हालात बेहतर हो जाते हैं कराची के तो बहुत अच्छी बात है। एक बात मुझे और डॉक्टर साहब की याद आई कि इन्होंने बात करते करते जिक्र किया तो ये कहा कि ये भी पाकिस्तान पीपल्स पार्टी की ही मेहरबानी है कि इन्होंने अपोजिशन मेंबर्स को जो है फंड्स जो है दिए और आज से पहले कभी किसी ने नहीं दिए। तो बिल्कुल मैं कहूँगा ये भी पाकिस्तान पीपल्स पार्टी को ही क्रेडिट जाता है कि इन्होंने ही अपोजिशन मेंबर्स को जो है इस तरीके से नीचा दिखाया है। आज से पहले कोई किसी ने इस तरह नीचा नहीं दिखाया, क्योंकि आज से पहले कभी किसी गवर्नमेंट ने पैसा दिया नहीं। इन्होंने दिया, इन्होंने नोटिफिकेशन निकाला, हमें रिसीव हुआ नवंबर 18 को। आज 8 महीने हो गए हैं या 6 महीने हो गए हैं। एक डिपार्टमेंट से दूसरे डिपार्टमेंट, दूसरे से तीसरे डिपार्टमेंट, लोगों को मोहल्ले में लोगों से बैठे लोगों को बताया कि भाई सिंध हुकूमत ने, पाकिस्तान पीपल्स पार्टी ने 4 करोड़ रुपए दिए हैं इलाके के मोहल्ले की बेहतरी के लिए। और हमने लोगों से पूछ पाछ करके तमाम चीज़ों को फाइनल करा, तमाम डॉक्यूमेंटेशन पूरी करी। आज जब सब कुछ पूरा हो गया है, लोग हमसे पूछते हैं कि भाई क्या हुआ, वो 4 करोड़ रुपए दिए गए थे। तो अब गवर्नमेंट जो है पाकिस्तान पीपल्स पार्टी की बताती है कि हमारे पास फंड्स अवेलेबल नहीं है। तो देखें कि ये क्रेडिट भी पाकिस्तान पीपल्स पार्टी को जाता है। नहीं डॉक्टर साहब, ये हम जानते हैं, हमारा दिल जानता है कि हमारी कितनी बेइज्जती हो रही है। लोग ये बात मानने को तैयार नहीं है कि आप डेवलपमेंट कुछ नहीं करा रहे हैं। इन्होंने अखबारों में दिया है कि पाकिस्तान पीपल्स पार्टी ने मिसाल कायम की है, हर अपोजिशन मेंबर को 4 करोड़ रुपए दिए हैं। ये अवाम को आपने बता के बेवकूफ बनाया है। और हमें आप जवाब भी सुन ले भाई, हमें आपने क्या दिया है? हमें तो आपने कुछ नहीं दिया। आप कौम को बताएं तो उसी की खाली बेवकूफ बनाने के लिए था। दूसरी बात यह है कि इनकी पार्टी में से जो ओहदेदार हैं पार्टी के, वो 6 करोड़ 8 करोड़ रुपए के एनुअल डेवलपमेंट फंड के काम करा के अप्रूव करवा रहे हैं। लोग हमसे पूछ रहे हैं कि भाई हमने आपको वोट दिया है, आप इलाके के एमपीए हैं और आप कुछ नहीं करा सक रहे हैं। जो यहाँ का गली का प्रेसिडेंट है, जो इलाके का सदर है, जो जनरल सेक्रेटरी है, वो काम करा रहे हैं। तो ये मिसाल भी आप ही ने कायम की है। डॉक्टर साहब जवाब दो जी। बात ये है कि पहली बात ये है कि मैं आपको बताऊं कि ये जो खुरम भाई कह रहे हैं कि हमने 4 करोड़ रुपए दिए, अभी तक मुझे भी नहीं मिले। मैं अपनी बात बता रहा हूँ, जो मैं आपको बता रहा हूँ। मैंने स्कीमें प्रपोज की हुई हैं, वो एक प्रोसीजर होता है, प्रोसीजर में थोड़ा टाइम लगता है। मैं बाकी ये आपको बताऊं, अगर ये आप यकीन कर लें 8 महीना थी प्रोसेस ईयर खत्म हो गया है, जून में खत्म हो जाएगा ये। हाँ, जून में। अब ये तो जूनियर आदमी है, मैं आपको बताऊं, ये जो एमपीए का फंड होता है ना, ये जो है जून खत्म हो जाए, कुछ भी हो जाए, उससे कोई फर्क नहीं पड़ता है। इसका उस पर बजट पे कोई असर भी नहीं होता है। ये इनके पैसे जो दूसरों को मिल रहे हैं, बिल्कुल मैं यकीन से कहता हूँ इनको मिलेंगे। और हम पार्टी में बात करेंगे, पहले जिस तरह पाकिस्तान पीपल्स पार्टी ने एक अच्छी रिवायत कायम की है, मैं बिल्कुल इंशाल्लाह ताला अश्योरेंस दिलाता हूँ, इंशाल्लाह ताला हमको मिलेंगे तो इनको भी मिलेंगे। ये इस पे बिल्कुल परेशान नहीं हो। सेनेटर्स को मिल गए हैं। बाकी बात ये है कि मैं आपको 73 मेंबरान को मिल चुके हैं। लिस्ट में फराहम करूंगा डॉक्टर साहब को, असेंबली में परसों अपने हाथ से जाके इनको दूंगा। मैं बताऊं, किसी को भी नहीं, मैंने बताया ना कि एक मैं बात बताऊं, एक जब लेटर आता है उसके साथ फिर एक दूसरा लेटर भी होता है कि आप इस मद में पैसे दे सकते हैं। वो एक पॉइंट आउट करते हैं इसकी में। कुछ एमपीएस ऐसे होते हैं जो उन लिस्ट में वो नहीं होती है चीज़, आप दे सकते हैं, वो दे देते हैं, तो उसमें प्रॉब्लम आती है। फिर चीफ मिनिस्टर की अप्रूवल होती है या दूसरे मराइल होते हैं, उस वजह से प्रॉब्लम आती है। अदरवाइज मैं ये समझता हूँ कि पाकिस्तान पीपल्स पार्टी जब अब करी पूरी मुफाहमत वाली सियासत है, तो वो 4 करोड़ रुपए रोक कर खुरम भाई के क्या फ़ायदा हासिल करेगी। बिल्कुल इनको मिलेंगे, और मुझे भी नहीं मिले इंशाल्लाह ताला, मुझे भी मिलेंगे, इनको भी मिलेंगे। तो जब तक मिलेंगे, जब तक लोग जो है सीवरेज लाइन जो टूटी हुई है, पीने के पानी में जो गटर का पानी जा रहा है, जब तक वो पीते रहेंगे। जो रोड टूट फूट के, एक सेकंड, जो रोड टूट फूट के शिकार हैं वो टूटे रहेंगे।
گلیوں کے اندر جو اندھیرے ہیں, جو لائٹیں نہیں ہیں, جو پول نہیں لگے, وہ اندھیرے میں وقت گزرتا رہے گا. کچھ دن پہلے سی ایم صاحب نے میٹنگ کی اور یہ بتایا کہ ہمارے حالات جو ہیں اس وقت پیسہ نہیں ہے, لہٰذا ہم کوشش کر کے آپ کو 2 کروڑ دے دیں گے. اور کل تو سردار صاحب نے جو ایم کیو ایم سے, جن کا متحدہ قومی موومنٹ سے ہے تعلق ہے, انہوں نے بتایا کہ ہمیں تو یہ خبر آئی ہے کہ 10 کروڑ دے دیں گے. تو دیکھیں, ہم بھیک نہیں مانگ رہے ہیں آپ سے, ہم صرف آپ کو یہ بتانا چاہ رہے ہیں کہ آپ ہی نے ہم سے کہا تھا کہ ہم آپ کو یہ دے رہے ہیں, تو ہم سے کیوں آپ نے لوگوں سے ایسی کمٹمنٹس کروا دی ہیں؟ ہمیں کیا نیچا دکھانا تھا آپ نے؟ ہم تو لوگوں کی خدمت کرنے کے لیے بیٹھے ہیں. آپ ہمیں نہیں بھی دیں گے پھر بھی ہم لوگوں کی کسی نہ کسی ذریعے خدمت کریں گے. ہم اسکولوں کے اندر لوگوں کو اپنے ذریعے کتابیں دے رہے ہیں, ہم اپنے ذریعے کوششیں کر کے محلوں کے اندر, کالونیز کے اندر فلٹر پلانٹس لگا رہے ہیں جہاں پہ لوگوں کو 2 سے 4 گھنٹہ پانی دیتے ہیں. کوششیں کر کے اور بھی بہت کام کرا دیں گے, لیکن ظاہر ہے کہ ہم روڈ تو نہیں دلوا دیں گے, کوئی ہم سیوریج لائن تو چینج نہیں کروا دیں گے, لیکن جو کمٹمنٹ ہے وہ پوری کریں. جو پاکستان پیپلز پارٹی کی روایت رہی ہے, جو زبان کی ہے وہ پوری کی ہے, وہ ہونی چاہیے. نہیں تو ہم لوگوں کو, ہم تو کچھ نہیں کہہ سکتے. لوگوں کو تو پتہ ہے کہ ہمارے ساتھ کیا سلوک کیا جائے. میں آپ کو بتا دوں, میں تھوڑا سمجھا دوں آپ کو, ایک سن لیں میری بات یہ ہے کہ 4 کروڑ روپے وہ اونٹ کے منہ میں زیرے کے برابر ہے, کچھ بھی نہیں. 4 کروڑ روپے ایم پی اے کے لیے, میرے گاؤں کی میں بات کر رہا ہوں, یہ تو شہر کی بات کر رہے ہیں. ان کو خود پتا ہوگا کہ 2 کلومیٹر جو ہیں وہ تقریباً 1 کلومیٹر, مطلب وہ کوئی 1 کلومیٹر 1.5 کروڑ روپے کا بن رہا ہے, یا 2 کروڑ روپے کا 1 کلومیٹر روڈ بن رہا ہے. یہ جو آپ کہہ رہے ہیں 4 کروڑ روپے, یار آپ اس پہ اتنا پریشان ہو رہے ہیں. میں آپ کو بتاؤں 4 کروڑ روپے آپ کے ملیں گے, 4 کروڑ روپے آپ کے مسئلے کا حل نہیں ہے. میں یہ بھی آپ کو بتا دوں, آپ اگر آپ کام لینا چاہتے ہیں تو آپ کا علاقے میں جو کام خراب ہے, سیوریج یہ وہ, ابھی بلدیات کے منسٹر کو بولیں جو بلدیات کا کام ہے, چیف منسٹر کو بولیں جو چیف منسٹر کا کام ہے. میں تو آپ کو بتا رہا ہوں, بلدیات کے منسٹر نے تو قسم کھائی ہے کہ کام کسی کا کرنا نہیں اور نہ کسی کو کرنا نہیں ہے. میری آپ بات سنیں نا, میں آپ کو بتاؤں, میں نے تو آپ کو بتاؤں صرف ایریگیشن میں 2 ارب روپے کا, میرے اب 4 کروڑ روپے کہاں, 2 ارب کا تو میں پتہ نہیں کتنے 20 سال ایم پی اے بنوں, 2 ارب کا کام نہیں ہوگا. میرے علاقے میں سیلاب آ گیا, میں آپ کو نہروں کے نام گنا دیتا ہوں, اس میں موسال آباد ہے, نصیر ہے, اور اس میں انیس مائنر ہے, اور ٹھل ڈسٹری ہے, اور گڑی حسن ہے, ہیرو ہے. 2 ارب روپے کا وہاں پر کام ہو رہا ہے. وہ تو آؤٹ آف ایم پی اے فنڈ ہے. 2 خربوں روپے کا ایک علاقے میں کام ہوتا ہے جہاں پر ضرورت ہوئی. وہاں پر سیلاب آیا تھا, پورا سسٹم تباہ ہو گیا, میں نے نشاندہی کی, چیف منسٹر کو کہا, اس نے پیسے دے دیے. تو آپ کی جو یہ پرابلم ہے, یہ بالکل آپ پہ بنتا ہے, حق بنتا ہے, آپ اس کی نشاندہی کریں, منسٹر کو لکھیں, چیف منسٹر کو لکھیں. بالکل پروگرام جو وقت ختم دو دے, آخری سوال میں کرنا چاہیںم بنن خانن جی بارے میں پوچھنا چاہیںم. پہری تاں کھا پوچھندم ته سینٹ جي انساني حقن بابت اسٽينڊنگ کمیٽي جي اجلاس میں سندھ جي اسپيشل گهرو سيڪريٽري ٻڌايو آهي ته سندھ ۾ تحفظ پاڪستان آرڊيننس لاڳو ٿي چڪو آهي. ان حوالے سان توهان ڇا چوندو؟ मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त असां हिकिड़ी फेडरेशन आहे, फेडरेशन में जेको ऑर्डिनेंस लॻंदो त जेके सरकार आहिनि 1973 जे आइन मुताबिक़ उहे बाउंड आहिनि, त उहे जेके बि अहिड़ो को ऑर्डिनेंस हूंदो उहो उन ते अमल दरामद थींदो. अदरवाइज़ जेकॾहिं उन ऑर्डिनेंस खे असां न मञूं त माने इहो सम्झो त असां फेडरेशन खे कोन था मञूं. हिकिड़ो ऑर्डिनेंस आयो आहे, अॼु बि असेंबली में इन ते बिल जी सूरत में क़ौमी असेंबली खां माना पास थी वियो आहे, पर घणनि मुखालफ़त कई आहे, वरी सेनेट जी उन में वियो आहे. बाक़ी रहियो साल इहो त असां पाकिस्तान पीपल्स पार्टी तरीक़े इंसाफ़ ऐं ॿियूं जेके बि पार्टियूं आहिनि, एम के सेनेट में तहफ़ुज़ पाकिस्तान जी मुखालफ़त थी चुकी आहे, तव्हांजी पार्टी पारां पुरज़ोर मुखालफ़त थी, पर सिंध में अक्सरियती पार्टी हुअण करे तव्हां उनखे लागू पिया कयो, इहो डिफरेंस छो आहे? ॾिसो, उहो मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हिकिड़ो कानून जेको आहे उहो हिकिड़ो माना हिकिड़ो इख़्तियार आहे वफ़ाक़ी सरकार जो, उहा उन में इम्पोज़ करे सघे थी. जेकॾहिं असां मुखालफ़त बि कयूं, यानी अक्सरियत जी बुनियाद ते असांजी सिंध में हुकूमत आहे, मुखालफ़त बि कयूं, जेकॾहिं उन जी सेनेट में जाॾो काॾो पास थी वञे सूबो, जेकॾहिं मुखालफ़त बि करे, ख़ैबर पख्तूनख्वा मुखालफ़त बि करे, जेकॾहिं कानून पास थी वियो त पोइ मजबूर उन खे लागू करणो पवंदो, मजबूरी न. खुरम साहब, इस पे मैं आपकी राय बिल्कुल ठीक फरमाया डॉक्टर साहब ने कि अगर ऑर्डिनेंस कहीं से आ गया है और जो मेजॉरिटी के अंदर है तो उसकी बेसिस पे तो वो आगे फॉरवर्ड होगा. और पाकिस्तान तहरीक इंसाफ ने इसके ऊपर तकरीबन 40 अमेंडमेंट्स दिए हैं कि जो कुछ 40 क्लॉजेज हैं जिनके अंदर कुछ तब्दीली लेकर आनी चाहिए. तो मैं समझता हूँ कि कोई ऐसा कानून जो है मुल्क में लोगों के ऊपर नहीं लागू करना चाहिए कि जिसमें एक शरीफ इंसान हो, जो इज़्ज़तदार इंसान हो, उसको भी डर व खौफ के अंदर ये रहना पड़े कि कोई भी किसी भी वक्त उसको जो है उसके अगेंस्ट इस्तेमाल कर सके.
تو میں سمجھتا ہوں کہ تمام پولیٹیکل پارٹیز نے سوائے نون لیگ کے اس کے اگینسٹ کہا ہے اور اس کو اپوز کیا ہے، اور انفیکٹ آج ایک ریزولوشن بھی اسمبلی کے اندر آیا تھا اور اس کے بھی تقریباً ہر پارٹی نے فیور میں کہا ہے۔ تو میں سمجھتا ہوں کہ جب اس طرح کا قانون لایا جائے تو چاہے جو بھی پارٹی میجورٹی میں یا حکومت کے اندر ہو، تو تمام پولیٹیکل پارٹیز، تمام سٹیک ہولڈرز کو آپس میں مشاورت ان کے ساتھ کر لینی چاہیے اور اس کے جو کلوزز ہیں ان کو دیکھ لینا چاہیے۔ اس میں کوئی حرج نہیں ہے، کیونکہ کچھ تو قانون ہوتے ہیں جو چھوٹے موٹے قانون ہوتے ہیں جو زندگی کا دن بھر کا جو ایک معمول ہوتا ہے اس سے گزرنے کے لیے ہوتے ہیں، لیکن کچھ قانون ایسے ہوتے ہیں جو زندگی بھر کے لیے آپ کے اوپر ایک مصیبت بن کے آ جاتے ہیں۔ تو ایسے قانون کے اندر آپس میں اگر کوارڈینیشن ہو جائے، مشاورت ہو جائے، تو وہ چیزیں کامیاب ہو جاتی ہیں، آسان ہو جاتی ہیں اور پورا ملک جو ہے اس کی اونرشپ لے لیتا ہے۔ تو بہتر یہی کہ اسی طریقے سے اسے کیا جائے، نہیں تو وہی بات ہے اگر جس کی میجورٹی ہے تو وہ جو چاہے وہ کر سکتا ہے، پھر قوم نے آگے چل کے فیصلہ کرنا ہے کہ کس نے کیا اپنے دور میں کیا اور کس نے کیا نہیں کیا ہے۔ ڈاکٹر صاحب چھا کچھ ترمیموں کئی ہوئی ہیں ان میں، یا ایز اٹ جی ملک کی سبھی سیاسی پارٹیوں کے اندر تحفظات اعتراض ایز اٹ ان کو ईअं लागू कयो वेंदो؟ एक्चुअली मसलो या तो स्टैंडिंग कमेटी में आहे, सेनेट जी में स्टैंडिंग कमेटी में बिल्कुलु डिस्कस थींदो, तरमीमूं थींदियूं ऐं उन में मुमकिन आहे त जेके खुरम भाई चए थो जेके ॿियनि पार्टियुनि जो बि इहो मक़सदु आहे त उन में अहिड़े नमूने सां इम्पोज़ न थिए जो उनजो मिसयूज़ थिए। ऐं ॿियो आहे बि इहो 2 सालनि जे लाइ, अॻे बि हिते तव्हां वटि डिस्कस थियो, पर उन में तहफ़ुज़ात आहिनि काफ़ी पार्टियुनि खे, ख़ासि करे वॾियूं पार्टियूं। ऐं कानून जेको बि आहे या जेको बि अमन अमान या जेको कानून आहे हितां जी भलाई जे लाइ थिए थो न, त जीअं उन में कानून थींदा रहंदा आहिनि, कानूननि वक़्फ़तनि माण्हू सुधारा आनींदो रहंदो आहे, जहिड़ी हालात हूंदी आहे उन मुताबिक़ पूरी दुनिया में। हाणे तव्हां उन में अमेरिका में बि आयो आहे लैंड सिक्योरिटी कानून, उन में बि ईंदा आहिनि, पर मक़सदु इहो आहे त उन में जीअं खुरम चयो त उन में सभिनी खे ऑन बोर्ड वठी करे सभु पार्टियूं जेकॾहिं कंसेंसस सां आनींदियूं, मुमकिन आहे त कंहिं पार्टी का हुजे उनखे मुकमल उहा कंसेंसस में न अचे, बाक़ी मेजॉरिटी जेकॾहिं उन में ॿियूं पार्टियूं बि जेकॾहिं कंसेंसस पंहिंजो इनपुट कंदियूं त उहो वधीक बहितर थींदो। ज़बरदस्ती इम्पोज़ करणु मुंहिंजे ख्याल में सही न आहे। खुरम साहब, इत्तेहाद होते हैं मुख्तलिफ सियासी पार्टियों में, हुकूमतों में, जिस तरह भी आप देखें एक दफ़ा फिर मुफाहमत हो रही है, तो मजबूत मुखालिफ जो धुर है वो भी होनी चाहिए। आप समझते हैं कि असेंबली में उसका किरदार होना चाहिए और कितना ज़रूरी होता है ताकि हुकूमत के सामने अवामी मसाइल को सामने लाया जा सके, उन पर डिस्कस किया जा सके? देखिए, मैं समझता हूँ कि गवर्नमेंट की जो परफॉर्मेंस होती है वो डिपेंड ही अपोजिशन के ऊपर करती है। गवर्नमेंट अपनी तरफ से तो पूरी कोशिश कर रही होती है, ज़ाहिर है कि कोई गवर्नमेंट ऐसी नहीं होती कि बिल्कुल कोई काम नहीं करती है, हर गवर्नमेंट काम कर रही होती है, पाकिस्तान पीपल्स पार्टी भी काम कर रही है, लेकिन हमारा जो किरदार होता है अपोजिशन का वो उन चीज़ों की निशानी कर रहा होता है कि जो लोगों के मसाइल होते हैं जिनको हल नहीं किया जा रहा होता है। तो अगर अपोजिशन कमज़ोर हो जाएगी तो आप समझें कि मामला जो हैं वो बेहतरी की तरफ नहीं जा सकते हैं, क्योंकि उसके अंदर कॉम्प्रोमाइज़ आ जाएगा। तो अच्छी अपोजिशन होना मैं समझता हूँ कि एक कामयाब हुकूमत की निशानी होती है। अगर अपोजिशन ही नहीं होगी तो आप समझें कि काम तो कुछ नहीं होगा, क्योंकि बेसिकली अपोजिशन बेंचेस से ही बैठ के तमाम ऐसे बातों को जो है उनको बताया जा रहा होता है कि ये चीज़ बेहतर नहीं, इसको बेहतर करें, कहीं पे पानी की शॉर्टेज है, कहीं पे क्या मसाला है, कहीं पे टारगेट किलिंग के इशूज़ हैं, कहीं पे लॉ एंड ऑर्डर के इशूज़ हैं। तो ये तमाम चीज़ें उठेंगी अपोजिशन से ही। खैर, ऐसा कोई मसला नहीं है, अगर मुत्तहदा कौमी मूवमेंट गवर्नमेंट में उनकी शमूलियत हो गई है तो पाकिस्तान तहरीक इंसाफ बेशक 4 है, लेकिन इंशाअल्लाह ताला आवाज़ इतनी उठाएगी और हर इशू पे उठाएगी कि वो इन सब के बराबर होगी और साबित करके दिखाएंगे इंशाअल्लाह इस 5 साल के दौर के अंदर कि हमने कितनी मेहनत की है और लोगों के मसाइलों के ऊपर हमने कितनी आवाज़ उठाई है, और पूरी कोशिश करेंगे और इनसे गुजारिश करेंगे और इनसे रिक्वेस्ट करेंगे कि कोई भी काम हम ऐसा नहीं कहेंगे जो हमारे ज़ाती घर का होगा, जिससे हमारी ज़ाती ज़ात को फ़ायदा होगा। हम जो भी बात उठाएंगे, जो कुछ भी कहेंगे वो आवाम के लिए कहेंगे, उसके अलावा हम कभी आपसे कोई और अपनी ज़ात के लिए कुछ नहीं मांगेंगे। बहुत शुक्रिया, वरी मेहरबानी मबिनी मेहमान जो प्रोग्राम में आया। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़त्म थो थिए। पंहिंजी मेज़बान सभिनी मेहमान खे ॾींदा इजाज़त। अल्लाह।